ये भी और बड़ी पेप्सी सिर्फ 14.95 में। Available on dine-in, takeaway and for delivery. Call 111-532-532. जिन अफराद को खांसी, नज़ला, ज़ुकाम की शिकायत हो वो मास्क का इस्तेमाल करें और रश वाली जगहों पर जाने से गुरेज करें। बुखार और सांस में तकलीफ पर डॉक्टर से फौरी रुजू करें। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ हैं बशीर रज़ा महर हमारी सिरायो सिंध टाइम वेब न्यूज़ चैनल। नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं चक मां, जिते चक ऐं उन जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी बिजली केतिरे अरसे खां कटियल। भलारे महीने में भी सेप्को अमलदारनि खे रहम न आयो। ॻोठाणनि जो सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, सख़्त नारेबाज़ी। ख़बर शामिल कंदासीं नाज़रीन चक मां, जिते मुख़्तलिफ़ ॻोठनि जी बिजली केतिरे अरसे खां कटियल। भलारे महीने में भी सेप्को अमलदारनि खे रहम न आयो। केतिरनि ई ॻोठनि जी बिजली कटियल, लोड शेडिंग जारी। ॻोठाणनि जो सेप्को अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सीनियर सहाफ़ी मुजाहिद हिकिड़ो। मुजाहिद, अपडेट कजो, छा तफ़सील आहिनि? रमज़ान अल मुबारक जे महीने में भी सेप्को पारां लोड शेडिंग कई वई आहे, अपडेट कजो। जी बशीर रज़ा, बिल्कुलु इन रमज़ान जे भलारे महीने में जेको आहे सेप्को अमलदारनि खे रहम न आयो, जॾहिं त गुज़िरियल ॾींहं खां वठी हथरादू बिजली जी लोड शेडिंग मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में कई आहे, जंहिंमें भिरकण, खाई, अब्दू ऐं उनजा इलाइक़ा आहिनि उन में सेप्को पारां जेको आहे हथरादू लोड शेडिंग कई वई आहे। रवासी जेके उहिदेदार आहिनि उन्हनि पारां एहतिजाज कयो आहे। उन्हनि पारां इहो चयो वियो आहे त असां हिन भलारे महीने में बि जेको आहे सो बिल जेको आहे वक़्त सिर अदा कयूं पिया, पर जेको आहे सो सेप्को जा जेके अमलदार उन्हनि खे पोइ बि रहम न आयो आहे ऐं असां इन रवैये ख़िलाफ़ एहतिजाज कयूं पिया। ऐं जेकॾहिं हीअ बिजली जी फ़राहमी दुरुस्त न कई वई त असां एहतिजाज जो जेको दाइरो आहे उहो असां अॻिते वधाईंदासीं। जी वॾी महिरबानी मुजाहिद तफ़सील ॾियण जी।